द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। कंहिंखे चिंता आहे पंहिंजे उहिदे जी, कंहिंखे चिंता आहे पंहिंजे उहिदे जी, को नई संस्था बर्पा करण जी ॻणतीअ में आहे। ॻोल्हा में को इजलास सम्मेलन, ॻोल्हा में को इजलास लाइ सैलानी हंध जी, इन चिंता ॻणती ॻोल्हा में ॿोली त किथे न आहे। सिपह सालार सरदार ॻाल्हि न सिंधियत वसे जी, सिपह सालार सरदार ॻाल्हि न सिंधियत वसे जी, भुल में करे बि विहनि त भाषा संदन हिंदी अंग्रेजी आहे। आम सिंधीअ जे सिंधी न ॻाल्हाइण जो वॾो सबबु आहे सिंधी संस्थाउनि जे बानीकारनि ऐं सिंधी नेताउनि जो हिंदी अंग्रेजीअ में ॻाल्हाइणु। तमन्ना रखनि शहदाइनि जी वाह वाह मशहूरीअ जी, चवनि फितरत या आज़ाद सचल खां जुदा आहे। तमन्ना रखनि शहदाइनि जी वाह वाह मशहूरीअ जी, चवनि फितरत या आज़ाद सचल खां जुदा आहे। कंहिंखे आहे चिंता पंहिंजे उहिदे जी, को नई संस्था बर्पा करण जी ॻणतीअ में आहे, बर्पा करण जी ॻणतीअ में आहे। मां SP सर, गांधीनगर, कोल्हापुर।